वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन मन कान नबिय्यन व आदम बैनल माए व तीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तरून वमा अंत बिनेमत रब्बिक बिमजनून। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात कसम खणी फरमायो त मूंखे कलम जो कसम आहे ऐं जंहिं कलम ऐं जंहिं लिखियो वियो आहे उन जो कसम ऐं उहो मुंहिंजा महबूब करीम तुंहिंजे मथां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात जे मथां फज़ुल ऐं रहमतूं आहिनि जो ओ मुंहिंजा महबूब करीम तूं मजनून न आहीं। हिकु गुस्ताख़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात जे शान में गुस्ताखी कई आहे, चवे थो ऐं बेअदबीअ जा अल्फाज़ इस्तेमालु कया अथई। रब करीम जी ज़ात बरकात वहदहु ला शरीक लहू आहे ऐं रब करीम हिकु आहे। छो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात जे प्यारे महबूब करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हिकिड़े जेकॾहिं मुनाफ़िक़ वलीद बिन मुग़ीरा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में रुगो गुस्ताखी कई ऐं चयईं त इनखे मजनू कोठियो। पोइ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात नून वल कलम में अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे फरमायो, मुंहिंजा महबूब तूं जे मथां मुंहिंजो फज़ुल आहे, तुंहिंजे मथां मुंहिंजी नेमत आहे, तूं मजनून न आहे। पर अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब खे रब करीम जी ज़ात बरकात फरमायो, मुंहिंजा महबूब तूं इनखे फरमाए त तो में 10 ऐब आहिनि। जॾहिं उन इहे तस्लीम कया त अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे प्यारे महबूब करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात 10 ऐब जेके फरमाया आहिनि 9 ऐबनि जी मां तस्लीम थो कयां, तस्दीक थो कयां। महबूब करीम जी ज़बान सची आहे, उन जो रब करीम सचो आहे। इहे 9 ऐब मूं में आहिनि। 10 ऐब कहिड़ो आहे? 10 ऐब इहो हुयो जो अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब फरमायसि त तूं याने हक़ी पीउ जो पुटु ई कोन्हे, तुंहिंजो नस्ल तूं ॿिए नस्ल मां आहीं। जेकॾहिं महबूब खे रुगो मजनू कोठियईं त अल्लाह ताला उनखे 9 ऐब त छा पर 10 ऐब इहो त फरमाईंसि त तूं पंहिंजे याने पीउ जो पुटु ई न आहे। जॾहिं उन मुनाफ़िक़ वलीद बिन मुग़ीरा अल्लाह ताला पूरी दुनिया खे कुन सां पैदा फरमायो आहे, फयकून उहा पाणे थी वेंदी आहे। रब करीम कुदरत वारो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात इन खां अकुलु खसे छॾियो आहे। छो त इहो गुस्ताख़ खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात गंदे पाणीअ मां हर इंसान खे पैदा कयो आहे। छो त उनखे हक़ु न आहे त रब करीम जे शान में गुस्ताखी करे। जो अदब हूंदो आहे, अल्लाह जे वलियनि सां मुहबत, हर हिक सां मुहबत रखंदा आहिनि ऐं विलायत मुंहिंजे मुर्शिद हज़रत गौस आज़म सरकार खां मिली आहे। वली कॾहिं बि गुस्ताख़ न आहिनि। महिरबानी अल्लाह तबा असां इहो चवंदासीं त इन गुस्ताख़ खे जल्दी जल्दी गिरफ़्तार करे शरीयत मुहम्मदी मुताबिक़ इनखे सज़ा ॾिनी वञे। गुस्ताख़ खुदा की एक सज़ा, गुस्ताख़ खुदा की एक सज़ा, गुस्ताख़ खुदा की एक सज़ा, गुस्ताख़ खुदा ते